मार्शल आसम मुनीर जो पंजाब जे बोर्ड मुतासिरनि इलाइक़नि जो दौरो कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल सियालकोट, शकरगढ़, नारोवाल, करतारपुर जो दौरो कयो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल खे रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन ते आगाही ॾिनी वई। फील्ड मार्शल आसम मुनीर चयो आहे त अक़लियतुनि जी मज़हबी हंधनि जी तहफ़ुज़ जूं ज़िमेवारियूं निभाइण में का बि कसर न छॾींदासीं। अक़लियतुनि ऐं उन्हनि जी मज़हबी हंधनि जो तहफ़ुज़ रियासत ऐं इदारनि जी पहिरीं ज़िमेवारी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त फील्ड मार्शल सैयद आसम मुनीर जो पंजाब जे बोर्ड मुतासिरनि इलाइक़नि जो दौरो कयो आहे। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल आसम मुनीर सियालकोट, शकरगढ़, नारोवाल, करतारपुर जो दौरो कयो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल खे रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन ते आगाही ॾिनी वई। फील्ड मार्शल आसम मुनीर चयो आहे त अक़लियतुनि जी मज़हबी हंधनि ते तहफ़ुज़ जूं ज़िमेवारियूं निभाइण में का बि कसर न छॾींदासीं। अक़लियतुनि ऐं उन्हनि जे मज़हबी हंधनि जो तहफ़ुज़ रियासत ऐं इदारनि जी पहिरीं ज़िमेवारी आहे।